अस्सलाम वालेकुम साथियों। या अली मदद हक़ मौजूद GSN जी लतीफ़। जीअं त सभिनीनि खे ख़बर हूंदी त अॼु मां वीडियो जेकी ठाहे रही आहियां उहा छा जे लाइ ठाहे रही आहियां। सभिनी खां पहिरीं त ॾुख जो इज़हार कंदासीं त अफ़ज़ल लुंड अॼु असां सां हिन दुनिया में नाहे रहियो। उनजे वारिसनि सां, उनजे माइटनि सां ॾुख जो इज़हार कंदासीं ऐं असीं उनजे लाइ दुआ घुरूं। यकीन करियो त अॼु वीडियो ठाहिण जे लाइ अल्फाज़ न पिया मिलनि, बिल्कुलु बि। उहो इन करे छो त जेके वीडियोज़ ॾिठासीं ॾिसी करे यकीन न आयो त अफ़ज़ल लुंड अॼु असां सां हिन दुनिया में न आहे। जॾहिं माउ जा अल्फाज़ ॿुधा हुनजे लाश खे ॾिसी करे त यकीन करियो त ॻाल्हाइण जे लाइ त अल्फाज़ हाणे रहिया ई न आहिनि। माउ जीअं पंहिंजे पुट जी, पंहिंजे जिगर जे टुकड़े जी लाश खे ॾिसी जॾहिं रोए थी त असांजो बि रोअणु नथो बीहे। पीउ जो हिकिड़ो सिकी लधो पुटु, हिकिड़ो सिकी लधो वारिस जेको अॼु हिन दुनिया में न आहे। मां वधीक न ॻाल्हाईंदमि क़ौम परस्तनि जे बारे में या पार्टियुनि जे बारे में, सियासत जे बारे में, बिल्कुलु एतिरो न ॻाल्हाईंदमि। मां सिर्फ़ु इहो चवंदमि त अॼु जॾहिं हुन माउ जूं जेके रड़ियूं आहिनि, कीकूं आहिनि, जॾहिं असीं ॿुधूं था त असांखे अलाए छा थो थिए। माउ जॾहिं पंहिंजे जिगर जे टुकड़े खे ॾिसी करे हुनजी मैयत खे ॾिसी करे जेके रड़ियूं करे थी एम्बुलेंस में, उहे ॿुधियूं आहिनि त राति जी निंड उॾामी वई आहे असांजी अखियुनि मां। हिकु मासूम नौजवान छोकिरो अॼु असां सां गॾु न आहे रहियो। मां त हुनखे नथी सुञाणा, मुंहिंजी कॾहिं मुलाक़ात न हुई, लेकिन जॾहिं इहे वीडियोज़ सोशल मीडिया ते ॾिठियूं, जॾहिं माइटनि जो मौक़िफ़ु ॿुधो, जॾहिं माण्हुनि जो मौक़िफ़ु ॿुधो त हक़ीक़त इहा आहे त असांजो दिलि बि रेज़ा रेज़ा थी वियो। वेंदे वेंदे हुनजा कुझु अल्फाज़ जेके हींअर ॿुधी वेठी आहियां त जेकॾहिं मां पोयां हटां त मूंखे मारे छॾिजो, जेकॾहिं मां अॻियां वधां त मुंहिंजो साथ ॾिजो, ऐं जेकॾहिं मां मारियो वञा त मुंहिंजो पलांत कजो। असीं केते कहिड़े कहिड़े ॾुखनि ते, कहिड़ियुनि अज़ियतुनि ते, घणनि माण्हुनि जी लाशनि ते असीं ॾुख जो इज़हार करियूं, असीं कंहिंसां ताज़ियतूं करियूं। हाणे असां में हिमत न आहे रही जेको असीं माण्हुनि सां ताज़ियतूं करियूं। हिन खां पहिरीं असां घणनि जवाननि जा लाश पंहिंजे कुल्हनि ते खयां आहिनि। सिंधियुनि घणा लाश पंहिंजे कुल्हनि ते खयां आहिनि, नौजवान छोकिरनि जा, जान मोहम्मद महर जी शक्ल में, फातिमा फुरड़ो। न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि असांजूं सिंध में, असांजी सिंध जी न्याणियुनि जी इज़त महफ़ूज़ न आहे। यकीन करियो त हाणे मुंहिंजो दिलि बि नथो चए त मां पाकिस्तान में या सिंध में मां रहां। मां इहो सोचियां पई त मां आउट ऑफ कंट्री वञा हली। हाणे असांखां इहो नथो बर्दाश्त थिए, बिल्कुलु बि न। बार उन माउ जूं कीकूं जॾहिं उहा वीडियो ॾिठी आहे, माउ मथां मुंहुं पिटे चए थी या हुसैन या हुसैन, तॾहिं करबला जो मंज़र असांजी अखियुनि जे अॻियां अचियो वञे। करबला जे मैदान में कीअं जवाननि जा लाशनि खे ईअं मारियो वियो। जेको कातिल आहे, जेके क़तल कयो आहे, जंहिं बि इन मासूम नौजवान खे जंहिं बि क़तल कयो आहे, उहो ख़ुशि त ॾाढो थींदो हूंदो, पर उनखे मां इहो ज़रूरु चवंदमि त तो हुनखे शहीद नाहे कयो, तो हुनखे मारियो नाहे, बल्कि तो हुनखे हमेशह जे लाइ ज़िंदा करे छॾियो आहे। ए कातिल तो ते लानत हुजे, तो हिकु माउ जो घर सुनसान करे छॾियो आहे, हिकु माउ खे यतीम कयो आहे। ॻाल्हाइण जे लाइ अल्फाज़ बिल्कुलु बि साथ न पिया ॾियनि।
हिकु भेण जूं उमेदूं हूंदियूं आहिनि, भाउ जे मथे ते सहरा ॾिसण जूं, माउ जूं उमेदूं हूंदियूं आहिनि। उनजो वालिद साहबु जॾहिं उन्हनि जा बयान ॿुधा, जॾहिं असां उन्हनि जा मौक़िफ़ ॿुधा, असांखे ॾाढो ॾुखु थियो। पर असांखे बि त केरु जवाबु ॾिए त असीं केतिरियूं ताज़ियतूं करियूं, कंहिंसां ताज़ियतूं करियूं। हाणे त असीं ताज़ियतूं करे बि थकिजी पिया आहियूं। कॾहिं जान मोहम्मद महर जी शक्ल में, कॾहिं फातिमा फुरड़ो हिकिड़ी मासूम नियाणी सां तशदुद करे, ज़्यादती करे हुनखे क़तल पियो कयो वञे। कॾहिं उहे माण्हू जेके हक़ ऐं सच जे बारे में ॻाल्हाइनि था त उन्हनि खे लाशनि जी सूरत में जेको आहे उन्हनि जे माइटनि खे तोहफ़ा था ॾिना वञनि, सुखड़ियूं थियूं ॾिनियूं वञनि। अॼु हिकिड़ो नौजवान वरी बि कंहिंसां ताज़ियतूं करियूं, असीं घणियूं ताज़ियतूं करियूं। असांखे इहो जवाबु ॾिनो वञे त अञा असांखे घणा लाश खणणा आहिनि। अॼु ॻाल्हाइण जी सची में हिमत बिल्कुलु बि न पई थिए। मां कीअं पई ॻाल्हायां मूंखे यकीन न पियो अचे। घणियूं ताज़ियतूं करियूं, केतिरियूं ताज़ियतूं करियूं, कंहिंसां करियूं। हर ॿिए ॾींहुं कॾहिं नियाणियुनि जो क़तल पियो थिए, नियाणियुनि जी इज़तुनि सां खिलवाड़ पियो थिए, त ॿी तरफ़ उहे माण्हू जेके हक़ ऐं सच जे बारे में ॻाल्हाइनि था उन्हनि खे पियो क़तल कयो वञे। कॾहिं सिंध जे बारे में जेके नौजवान जेके नियाणियुनि जे हक़नि जे बारे में ॻाल्हाइनि था, कॾहिं उन्हनि खे पियो क़तल कयो वञे। असीं अञा घणा लाश खणूं, असांखे केरु जवाबु ॾिए, केरु त जवाबु ॾिए असांखे त अञा असांखे घणा लाश खणणा आहिनि। माण्हू चवनि था त शहीद थी वियो ऐं हमेशह जे लाइ ज़िंदा रहिजी वियो, पर उन माउ खां कॾहिं केरु पंहिंजी तकलीफ़ पुछी आहे त उन माउ जे दिलि ते छा गुज़रंदी जंहिंजो पुटु शहीद थियो आहे। छा गुज़रंदी उन माउ जे दिलि ते। शहीद त थी वियो, तव्हांजे लाइ शहीद थियो, मुंहिंजे लाइ शहीद थियो, असांजे लाइ शहीद थियो, पर उन माउ खां केरु हुनजी अज़ियत पुछी आहे त उहा माउ हींअर कहिड़ी अज़ियत में आहे जे नौजवान पुट जो लाश ॾिठो आहे। उन पीउ खां केरु अज़ियत पुछी आहे त हुन पंहिंजे जवान पुट जे जनाज़े खे कुलो ॾिनो आहे। काफ़ी कमेंट्स अहिड़ा पढ़िया जंहिंमें इहो लिखियलु हुयो त नारेबाज़ी न करियो, एहतजाज न करियो, कलमू पढ़ो। हक़ीक़त इहा आहे त नौजवाननि जो इहो हिकिड़ो जज़्बो आहे जेको लाश ते बि नारा हणनि पिया। इन करे त हुननि खे वाक़ई ॾुखु रसियो आहे। हिकु नौजवान ख़ुशि शकल ख़ुशि इख़लाक़ छोकिरो कीअं थी वियो असांखे यकीन न पियो अचे। मां पाण ज़ाती हुनखे बिल्कुलु नथी सुञाणा, लेकिन जॾहिं पोस्टूं ॾिठियूं, जॾहिं फेसबुक ते कल्ह खां वठी ॾिसी रहिया आहियूं, अॼु माउ जूं कीकूं ॿुधियूं, अॼु पीउ जा मौक़िफ़ ॿुधा, कंहिंसां ताज़ियतूं करियूं। अञा सिंध में असांखे कहिड़ा ज़ुल्म बर्दाश्त करणा आहिनि। अञा असां घणनि जवाननि जा लाश खणूं। हाणे असीं थकी पिया आहियूं, सफ़ा थकी पिया आहियूं, कंहिंजे बारे में ॻाल्हायूं। हाणे त असांजी ज़बान बि असांजो साथ नथी ॾिए। कॾहिं फातिमा फुरड़ो, कॾहिं प्रिया कुमारी, कॾहिं प्रोफेसर अजमल, कॾहिं जान मोहम्मद महर, कॾहिं अरशद शरीफ़, केते ॻाल्हायूं। आख़िर हिकिड़ो ॾींहुं असीं बि इन्हनि ई तारीख़ी राहुनि में मरी वेंदासीं, असांखे यकीन आहे, छो त असीं हक़ ऐं सच जे पासे थी करे ॻाल्हायूं था, उन्हनि जूं ताज़ियतूं करियूं था, उन्हनि जे बारे में ॻाल्हायूं था, उन्हनि जे इंसाफ़ ऐं हक़ जे लाइ ॻाल्हायूं था। असांखे ॾुखु न आहे, असांखे ख़बर आहे त असीं बि हिकिड़ो ॾींहुं इन किताबनि जो, इन तारीख़ जो हिकिड़ो ॾींहुं वर्क ठही वेंदासीं। अलाह साईं उन्हनि जे माइटनि खे सब्र ॾिए, उनजी रूह खे सुकून नसीब करे। इन ॾुख जी घड़ी में माइटनि सां बराबरि जा शरीक कयूं। अलाह पाक जन्नतुल फिरदौस में मरहूम खे आला मक़ाम अता फरमाए। आमीन सुम आमीन।